अस्सलाम वालेकुम। अॼु आहे थर्सडे 9 डिसंबर। टाइम था पूरा 10। कुछ फ़ोन कॉल्स से ॻाल्हायमि, कुछ ज़रूरी कम हुया, इन करे मां थोरो देर सां व्लॉग शुरू करे रही आहियां। ऐं बुख लॻी आहे ॾाढी हिन महिल मूंखे, छो त सुबुह मां ज़हरा जे लाइ चांहि ठाही, त पंहिंजे लाइ बि चांहि ठाही ऐं हिकिड़ो स्लाइस खाधो। सो हाणे मां कुझु या त पोइ सैंडविच ठाहींदमि या मानी पचाईंदमि, कुझु न कुझु कंदमि। तेसि ताईं थांव मां सिधा करे वेंदी आहियां त जीअं बिल्कुलु ड्राई थी वञनि, त उन खां पोइ मां छा कंदमि उहो बि लाज़मी तव्हां सां शेयर थींदो। छो त हाणे एॾी आदत पइजी वई आहे जो तव्हां सां शेयर कए बग़ैर मां कोई कमु नथी करे सघां। सो हीअ थांव सिधा करण खां पोइ शायदि मां सैंडविच ई ठाहियां हिकिड़ो, ऐं उन खां पोइ वरी तव्हां सां मिलां थी। हीअ मज़ेदार सैंडविच मां पंहिंजे लाइ ठाहियो आहे अंडे जो, ऐं मां हिन जी नंढड़ी रेसिपी बि ठाहे वरिती। जल्दी सां मूंखे ख़्यालु आयो त चयमि थी सघे थो तव्हां मां कंहिंजी दिलि चए त इहो ठाहियूं। सो इहो मां हिन जी रेसिपी अलॻि सां वीडियो ठाही आहे, उहा मां अलॻि शेयर कंदमि इंशाल्लाह। सो हीअ आहे मुंहिंजो फ़िलहालु नाश्तो। हीअ ऑयल जी बॉटल जेका इलाही ॾींहं पहिरियों ख़ाली थी, सो हिन खे मां कटियो आहे ॿिनि पार्ट्स में। हिकिड़ो त हीअ हिन जो बेसिक हिकु पार्ट आहे, ॿियो हिन जो हीअ मथियों वारो पार्ट आहे, ठीकु आहे। ऐं मथे पार्ट तां बि मां इहे जेका टॉप आहे उहो लाहे छॾियो आहे। त हिननि खे मां कुझु अॼु ठाहींदमि। हिननि मां कोशिशि इहा ई आहे त अॼु ई ठाहियां। ऐं ढक त यूज़ थींदा आहिनि मां वटि, तव्हांखे ख़बर आहे, ज़ाया कुझु बि न थींदो आहे। त हीअ हिकिड़ी बोतल मां, हिकिड़ी ऑयल जे ख़ाली केन मां इहे मुंहिंजियूं 3 शयूं यूज़ थींदियूं, 3 जाइनि ते इहो यूज़ थींदो। उन खां सवाइ मां हिते हीअ वुडन हिकिड़ो पीस आहे, बिल्कुलु पैक्ड हुयो, जंहिंजी पैकिंग मां हाणे खोली आहे। मूंखे इहे ई मज़ा हूंदा आहिनि इन सैकेंड हैंड सामान में, मुंहिंजी इहा ई लालच हूंदी आहे त मूंखे अहिड़ियूं शयूं मिली वेंदियूं आहिनि जेके मुंहिंजी क्राफ्ट में ॾाढियूं मूंखे मतिलबु मदद ॾींदियूं आहिनि। सो हीअ बेस्ट आहे। हिन मां बि कुझु मां वॉल हैंगिंग ठाहींदमि। ज़ाहिर हिन में मथे सुराख आहे, हीअ आराम सां हैंग करे सघिजे थो। सो हिन खे हिन शेप में रखी मां हिन जे मथां कुझु न कुझु पेंट कंदमि, अलाए छा कंदमि, कुझु आइडिया न आहे। सो हिन खे बि कुझु मां ठाहियां थी अॼु। हीअ ॾिसो, टाइम थिया 1, ऐं हीअ ऑयल वारे केन जो हेठियों हिसो जो मां यूज़ करे चुकी आहियां। हीअ ज़बरदस्त मां ठाहियो आहे ऑर्गेनाइज़र, जंहिंमें असां कटलरी रखंदासीं। हिते न, असां पंहिंजे ॻोठ वारे घर में छो त मां 2-3 ॾींहं हाणे कंटिन्यू इहे शयूं जेके आहिनि पंहिंजे ॻोठ वारे घर जे लाइ ठाहींदमि। सो मां हे उतां जी किचन लाइ ठाहियो आहे, त हिन में ॾोहियूं चमचा कटलरी जेको बि उते वञी ॾिसंदासीं त छा था विझूं। सो हीअ मुंहिंजो थियो कमु। ऐं हिन में विच विच में मूंखे इलाही सारो टाइम ॾियणो पियो आहे सुकण जे लाइ। पेंट करे ड्राई कयो, डिकोपाज कयो आहे। हीअ जेको तव्हां ॾिसो था, हीअ सभु पेपर जी डिज़ाइन आहे, पेपर नैपकिन जी। हिन जी मां वीडियो ठाहे चुकी आहियां अलॻि सां, उहा तव्हांखे ॾिसण जे लाइ मिलंदी। ऐं मां टाइम वेस्ट न कयो आहे, छो त हिन खे सुकण लाइ जेको टाइम पियो ॾियणो पए, उन में मां हिते ई चांवर भिॼाए हुन में ऑयल पाणी वग़ैरह सॉरी लूणु वग़ैरह सभु विझी वई आहियां। हिते मां पचायां थी पटाटा थूम वारा, साई थूम ऐं तरियल पटाटा, उन में सावा मिर्च बि विधा आहिनि। इहो आहे लंच, छो त विच विच में जेको मूंखे टाइम पियो ॾियणो पए ड्राई थियण जे लाइ, पखो हलाए पई छॾियां, त उन में अची मां इहो कटे करे पटाटा उहे चाढ़े वियमि ऐं चांवर भिॼाए वियमि। हिते मुंहिंजो इलाही सारो सामान फैलियल आहे। हीअ जेको वुड वारो मां पीस कढियो हो, इन खे बि मां कुझु न कुझु बेस पेंट करे वई आहियां। ऐं हिते मां हिन खे थोरी सुतली वेड़ी आहे। अॻियां ॾिसां थी हिन में छा ठाहींदमि, ख़बर न आहे, अञा ताईं को आइडिया ज़हन में न आहे। सो फ़िलहालु इहो हिते पियो आहे ऐं मां लंच कंप्लीट कंदमि पहिरियों। पूरा 3 थिया आहिनि, मां नमाज़ पढ़ी मानी वानी खाई, सराण घर में आहे। मां वञा थी ॿाहिरि, कुझु ज़रूरी कमु आहे, ऐं वापसि अची तव्हां सां शेयर कंदमि। ॿिए कंहिंजो कमु आहे, पर उहो मूंखे करण लाइ चयो वेंदो आहे हमेशह। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अलाह सी इन लाइक़ बि रखे जो असां अहिड़नि कमनि जो हिसो थी सघूं। कुझु चैरिटी जो ई कमु आहे, उन जे लाइ थी वञा। सो बसि वञी ऐं मोटींदमि साॻी रिक्शा वारे खे बीहारे, इंशाल्लाह उन में ई अची वेंदमि। ऐं उते ई मूंखे हिकिड़ी 2 पंहिंजे लाइ शइ थी खपे, त ॿई जायूं गॾु आहिनि। मोटी अचे तव्हां सां शेयर थी कयां। पूरा 3:30 थिया आहिनि ऐं अधु कलाक में मां वापसि अची वई आहियां। कमु उहो करे आयमि जेको करणु वई हुयमि। ऐं उते इहे हिकिड़ी पोड़ी माई वीचारी टॉवल्स थी विकिणे, 100 रुपए जा 4। त इलाज थी करे मां चयमि ॾिठमि कोई न पियो वठेसि, त मां उन खां वरितो। अहिड़नि माण्हुनि खां वठंदा कयो, ज़ाहिर यूज़ ई थी वेंदा। मूंखे खणी हिननि जी ज़रूरत न हुई, पर उन जी हेल्प में मां वठी छॾिया। ॿियो त हीअ वरितमि थिनर जी बॉटल, पेंट ब्रश साफ़ु करण लाइ। हीअ हिकिड़ो नंढो ब्रश बि वरितमि। मां असल में जेको आहे वार्निश यूज़ कंदमि। अहिड़े क़िस्म जूं शयूं या पेंटिंग वारियूं शयूं जॾहिं बि ठाहिजनि, त फाइनली हिन जे मथां हिकिड़ो कोट वार्निश जो कजे। हाणे वार्निश त मूं वटि हुई, पर मां पेंटिंग ब्रश वार्निश में न पई यूज़ करणु चाहियां। ऐं ॿियो मूंखे ब्रश खे साफ़ु करण लाइ बि मूं वटि कुझु न हो। त अॼु मां हिकिड़ो ब्रश वठी आयमि वार्निश यूज़ करण लाइ, ऐं हे ब्रशिस खे क्लीन करण जे लाइ।
सो हाणे त रेस्ट कंदमि वञी, उन खां पोइ 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी पोइ वरी मां कुझु कमु अची कंदमि, तेसि ताईं मुंहिंजो हिते इहे दुकानु निकितो पियो हूंदो। हिन महिल टाइम थियो आहे 6:45 ऐं व्लॉग जो एंड आहे हाणे। ऐं उन खां सवाइ मंझंदि जो वियमि जेको मां ॿाहिरि, उहो तव्हां सां शेयर कयां त असल में मूंखे कंहिं चयो, ॿाहिरि मुल्क मां रहंदड़ कंहिं ॼाण सुञाण वारनि चयो त असांखे ख़ैरात जी मानी खाराइणी आहे त तव्हां कंहिं रेस्टोरेंट तां पुछी ऐं उते ई ग़रीबनि खे खारायो, असांजी तरफ़ां पैसा उहो मोकिलींदा। सो पहिरियों मां वई हुअमि पुछणु, त मालूमात वठणु त छा रेट्स आहिनि, छा सिलसिलो आहे, या मूंखे घणा ॾींहं अॻु में ऑडर ॾियणो पवंदो। सो 100 माण्हुनि जी मानी हुननि चई त मां अॼु वरी वियमि उन्हनि जी पेमेंट करणु एडवांस, त 50 माण्हुनि जी मां सुभाणे चई आहे, 50 जी जेका आहे सैटरडे ते चई आहे। उहो मां रेस्टोरेंट ते वई हुअसि मंझंदि, ऐं रेस्टोरेंट सां गॾु ई जेको आहे पेंट जो दुकानु हो त जितां मां इहो ब्रश ऐं इहो थिनर वठी आयमि ब्रश साफ़ु करण जे लाइ। छो त अहिड़े क़िस्म जा जेके बि प्रोजेक्ट आहिनि न, जेकॾहिं उन्हनि ते वार्निश जो कोट कजे त उहे पोइ उन्हनि जी हयाती सम्झो वॾी थी वेंदी आहे, उहे इलाही उन्हनि जो पेंट इलाही अरसो सही रहंदो आहे, ख़राबु न थींदो आहे। उन्हनि खे साफ़ु करणु, डस्टिंग करणु, उघणु बि आसानु थींदो आहे, छो त उनजो मथां जेको लेयर हूंदो आहे स्लिपरी थी वेंदो आहे, त ईज़ीली उन तां वाइप थी वेंदी आहे मिटी वग़ैरह। सो इहो कमु हुयो। ऐं इहे जेके नंढड़ा टॉवल बि वठी आयमि, ईअं ई वरितमि मदद में, त उहे बि मां पंहिंजे लव बॉक्स में विझी छॾींदमि इनशाअल्लाह। सो ऐं हीअ त शयूं जेके मां ठाहियां थी उहे त नाज़ुक शयूं, कंहिं दॿे में पैक कोन कंदमि, कंहिं पेपर बैग में ई विझंदमि रैप करे, अख़बार में वेढ़े या कंहिं शॉपर में वेढ़े, त जीअं अलाए जॾहिं मां वञा ख़बर न आहे, घणा महीना अञा लॻनि मूंखे वञण में, पर मां पंहिंजी तयारी थी कयां। सो इहो हाल अहिवाल आहे। शाम जो उन खां सवाइ अॼुकल्ह वॉक शाम जो थी कयां, त शाम जो मां कोई कमु करे नथी सघां। इरादो मुंहिंजो इहो हुयो त मां अॼु हिकिड़ी ॿी बि वीडियो ठाहियां हा, पर उहा कोन ठाहे सघियमि। ऐं कोशिशि कंदमि त राति जो वेही इहे शयूं जेके कल्ह 2 ठाहियूं ऐं हिकिड़ो अॼु ठाहियो आहे इहो, इन्हनि खे अॼु मां वार्निश करे छॾियां मथां, त जीअं थोरो सेफ थी वञनि। सो बहरहाल सिलसिला हलंदा रहंदा, कम थींदा रहंदा, ऐं दिलि ॾाढी थी चए रिलियूं ठाहिण जे लाइ। सो इनशाअल्लाह उहो बि जल्दी शुरू कंदमि, पर पहिरियों मां चाहियां थी त जीअं मूड थियो आहे, सामान कढियो आहे, त इहे जेके क्राफ्ट जूं वीडियोज़ आहिनि 2 टे ठही वञनि, त जीअं हिकु दफ़ो ई मां सॼियूं शयूं वाइंड अप करे छॾियां, पेंट वग़ैरह ब्रश सभु कढंदी आहियां, ऐं शयूं टेबल ते फैलियल पई हूंदियूं आहिनि। ऐं अॼुकल्ह त इहो आहे त असां 2 ॼणियूं घर में आहियूं, त डाइनिंग टेबल जे अधे हिसे ते मुंहिंजे क्राफ्ट जी शयुनि जो कब्ज़ो हूंदो आहे, अख़बार उहा परमानेंट विछायल हूंदी आहे, शयूं हुन ते पखिड़ियल हूंदियूं आहिनि। सो छो त असांखे ज़रूरत न पवंदी आहे त उनखे उतां खणूं, त रोज़ाना मां कुझु न कुझु हुन ते कंदी रहंदी आहियां। सो इनशाअल्लाह 1-2 ॾींहं ॿिया अञा मां क्राफ्ट जूं वीडियोज़ ठाहींदमि, उन खां पोइ इन कम खे कंदमि बंदि। ऐं जेको बि ॾींहुं अॼु गुज़रियो तव्हां सां मां शेयर कयो आहे, जेको वियो वापिरियो उहो सभु तव्हां सां शेयर कयमि। ऐं पटाटा जेके मंझंदि मां पचाया साई थूम वारा, उहे स्पेशल विंटर फ्राइड पोटैटोज़ जे नाले सां उहा रेसिपी अवेलेबल अथव। अगरि तव्हां इहो लिखंदव बाय नसरीन वफ़ाई त तव्हांखे मिली वेंदी, छो त विंटर फ्राइड इन लाइ जो साई थूम हूंदी रुॻो सियारे में आहे, ऊन्हारे में न हूंदी आहे, त इहे मज़ा साई थूम जा सियारे में ई हूंदा आहिनि। बसि इहे कुझु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां सां करणियूं हुयूं, वधीक हाल अहिवाल न आहे। ऐं वरी ख़बर अथव मां अगरि शुरू थी वेंदमि कंहिं मौज़ूअ ते त लला हूंदी, ऐं लॻे ईअं थो त ॼण मां कुझु तव्हां सां मूंखे शेयर करिणो, कुझु चवणो हो, उहो मां विसरी वई आहियां, यादि नथो अचे। ख़ैर काई ॻाल्हि न आहे, ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं इनशाअल्लाह। अॼु जो व्लॉग हिते ख़तमु कयूं था, ऐं ज़िंदगी रही त सुभाणे वारे लाइव सेशन में इनशाअल्लाह असांजी जेका आहे मुलाक़ात थींदी। ऐं मां सिंधी ॿोली जो टॉपिक रखियो सुभाणे जे लाइ, ॿोली सां रिलेटेड ॻाल्हियूं। सो उन खां अलावा बि अगरि तव्हांखे कुझु हुजे ज़हन में त तव्हां उहे बिल्कुलु कमेंट में चई सघो था, माना अॼु कमेंट करे था सघो, त जीअं सुभाणे ताईं मां मैंटली तयारु हुजां। सो बहरहाल ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाअल्लाह सुभाणे वारे लाइव सेशन में मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह भाई।